दिल में ख्याल करे वयो त वनी रसो वठी अचा दरवाजे के खड़काईंदो आ दरवाजे खां अंदरों 7-8 सालन जी मासूम न्याणी निकरंदी आ जी मुसाफिर केड़ो कमा चवे थो अम्मा बियो कोई कम ना है नमाज जेला पानी जी जरूरत आ न्याणी चवे थी खूह सामो आ मुसाफिर चवे थो अम्मा खूह त आगे बाटली भी आगे पर रसो मौजूद ना है पानी की कढ़ा न्याणी निहारे पूछे थी ओ नमाज पढ़न वारा ओ नमाज पढ़न वारा केतरो टाइम नमाज पढ़ंदे थियो तई चवे थो न्याणी के 40 साल खन थिया हन नमाज कान छडिया नमाज वरी चो नमाज कान छडिया न्याणी निहारे चवे थी ओ मुसाफिर 40 साल नमाज पढ़ी थई अन्या भी खूह मां पानी कढण ला तोखे रसे जी जरूरत आ न्याणी जो गुझारत दिनी त उन वाटहड़ू निहारे चयो ये दिसण में त नंढड़ी आ पर हिन जी दिल नंढड़ी ना है ये मदीने वारे जी दीवानी दिल में ख्याल थो करे हे नंढड़ी जेका राज में गाल्हाए रही आ हे राज अजीबा निहारे चवे थो अम्मा पानी रसे खां सवा कीअं निकरंदो चो त 60 साल जो कुराड़ो आ दुनिया के चंगी तरह दिसी वेठो आ अम्मा पानी रसे खां सवा कीअं निकरंदो न्याणी चवे थी हलिया मुसाफिर मां थी दसे त बिना रसे जे पानी कीअं ॿाहिर ईंदो आ ओहा न्याणी बहराड़ी जी न्याणिया मुझा दोस्त खूह जे मथा अची करे लबड़ा हिलाई दिया चपड़ा चोरी दिया चपड़ा चोरे करे सजे हथ जो इशारो दई पानी दे रुगी फूक दी दिया पानी इए मथे अचण थींदो आ जणो गाज के खंड लगी वयो आ पानी मथे अचण शुरू थी वयो पग खां पानी वहण शुरू थी वयो न्याणी निहारे चयो ओ मुसाफिर ॾिठुई त पानी कीअं ईंदो आ मुसाफिर ॾिसंदो रहिजी वयो न्याणी पंहिंजे घर हली वई हेॾां भिट ते सोणे लतीफ़ दाह कई कंहिं दाह कई जागो था कह दाह कई लतीफ़ छा चयो फरमाइन था सजदा सुहन तन सजदा सुहन तन अदा जन के परख पिरिय जी सजदा सुहन तन जन के परख पिरिय जी बाकी मज मस्जिदुल ने माण्हुनि मथा गसाया नमाज़ूं त हज़ारे पढ़ंदा हन नमाज़ूं त लखे पढ़ंदा हन पर उहा नमाज कंहिंखे नसीब थींदी आ जो बीठो फर्श ते हूंदो आ दिल उन जी महबूब जे दरबार हा मुझा सोना एड़ी नमाज कदे जोट सजी उम्र गुजरी थई नमाज में बकरन जा हिसाब कंदे सजी उम्र गुजरी थई सजदन में पंहिंजे घर जा कारोबार कंदे सजी जिंदगी गुजरी थई दुनिया जा मामला नमाज में निमटाइंदे कदे एड़ी नमाज जोट कदे एड़ी नमाज जोट जो दुनिया वमा फीहा न होजे एकड़ो तू हुजी बियो यार जो जलवो होजे हे पंहिंजे तरफ खां सजन साईं जो दीवानो चरियो फकीर नथो चवे मगर मदीने जे मीर फरमायो ओ निमाजी जदे नमाज पढ़ी त तसव्वुर इहो कर त मां पंहिंजे यार जे जलवन जा दीदार करे रहियो हां पर जे गुनाहगार है एतरो नथो सोचे सगी त घट में घट एतरो त सोच मां त नथो ॾिसां पर मुंहिंजो महबूब त मूंखे ॾिसी रहियो आ एड़ी नमाज पढ़ो मुसलमान तही अंदर जी जेका दरिया उहा खुलई ई जेका कल्ब जी कट्टा उहा लगई उहा नमाज कीअं थींदी पुछी सोने भिट जे घोट लतीफ़ खां जवाब ॾियो पढ़ा
आखिर में कुरान बि खोले ॿुधाईंदो मैं मता चवी त कुरान पढ़ण नथो अचे लेकिन मौजू चढ़ी आयो आ सुने भिट जे घोट लतीफ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे ता ता नाहे जा जा पसी पाण खे अदा ता नाहे निमाज़ हे सभई विञाए साज़ तिहां पो तकबीर जो जा जा पसी पाण खे ता ता नाहे वजूद तिहां पो तकबीर चो लतीफ सरकार तो चवई ओ मौलाना साहब टाइम भी कढ़ी आयो हई कम कारियूं भी छडे आयो हई वजू भी करे आयो हई यार जे दर ते भी पहुतो हई तो कुछ उन यार जो कदर कर उन जे दर ते पहुतो हई जदे अल्लाह अकबर भी चवी थो नमाज भी पढ़ी थो तो पुठिया जा किस्सा छो तो खणी अची कदे त इनन निपुटरन के दर खो बाहर छडे अंदर साफ थी अच ए का हिकड़ी नमाज पढ़ त खबर पवई यार जो विसाल कीअं थी कॾहिं बि तव्हां सां इहो सोचो ई कोन त निमाज़ ला पहिरीं हथ मथे खणबा न दा जवाब ॾियो कहिड़ो बि ॾोही हुजे हद जो ऐसे छो साहब किलाशन सिधी